Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। सवाल असांजा मुख़्तलिफ़ जेको आहे रिकॉर्ड थींदा रहंदा आहिनि। असां फ्राइडे बयान जे अंदरि बि रिकॉर्ड कंदा आहियूं ऐं कुझु अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जेके हया खां ख़िलाफ़ हूंदा आहिनि, उनखे स्टूडियो जे अंदरि रिकॉर्ड कंदा आहियूं। अच्छा, अॼु बि कुझु सुवाल आया आहिनि, उन सुवाल खे असां रिकॉर्ड कंदासीं। हिकु सुवाल आहे त अगर हम बिस्तरी जे दौरान इंज़ाल खां बग़ैर दूरी इख्तियार कई वञे, छा उन सूरत में गुस्ल लाज़िम थींदो या न? ॾिसो, कंहिं बि मर्द घरवारी सां सोबत कई आहे, उन सोबत जे दौरान इंज़ाल न थियो आहे, बल्कि ईअं ई जेको अलहदी इख्तियार कई वई आहे, उन सूरत में गुस्ल लाज़िम थी वेंदो। शर्त इहो आहे त ॿ उज़्व आहे, यानी अहिड़ी तरह मर्द जो शर्मगाह औरत जो शर्मगाह पाण में मिली वियो ऐं दाख़िल थी वियो, उन सूरत में गुस्ल जेको लाज़िम थी वेंदो। ऐं पोइ भले इंज़ाल थिए या न थिए, इंज़ाल शर्त न आहे। गुस्ल जे वाजिब थियण जे लाइ इंज़ाल शर्त न आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि ज़ाल मुड़ुस जे दरमियान इंज़ाल नाहे थियो ऐं बल्कि उन्हनि सोबत इख्तियार कई ऐं उन्हनि जा उज़्व उज़्वे सां मिली वियो, उन सूरत में गुस्ल लाज़िम थी वेंदो, वाजिब थी वेंदो। हाणे ॿिन्हिनि खे गुस्ल करणु खपे ऐं पाकाई इख्तियार करणु खपे, बाद में इहे जेको आहे पाक थी वेंदा। औरत जो आई बिरोज़ करणु कीअं आहे इस्लाम जे मुताबिक़? अच्छा, आई बिरोज़ जेकी औरतूं अॼुकल्ह कराइनि थियूं, पंहिंजे भिरवनि खे इंतिहाई बारीक़ कराइनि थियूं, और जेके हिकु लीक जे मुशाबे थियनि था, हे बिल्कुलु हराम आहे। इन खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। इहो तग़ीर बेख़ल्क़िल्लाह जे अंदरि दाख़िल थी थो। तमामु औरतुनि खे इन शइ खां बचणु खपे त तमामु मर्द ऐं औरतूं अहिड़ी जेको आहे शइ खां बचण जी कोशिशि कनि जेकी तग़ीर बेख़ल्क़िल्लाह जे अंदरि दाख़िल हुजे। अगरि नफ़्स मां मनी जा कुझु क़तरा अचनि, छा उन सूरत में गुस्ल लाज़िम थींदो या न थींदो? इन सूरत में गुस्ल जेको आहे लाज़िम कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। कंहिं बि मर्द सोच वीचार कई, ज़हन जे अंदरि बुरा ख़्यालात आया, उन वजह जे करे जेकॾहिं नफ़्स मां मनी जा क़तरा निकिता, पोइ हिकु क़तरो निकितो या ॿ क़तरा निकिता, पर शहवत खां बग़ैर निकिता आहिनि, त उन सूरत में गुस्ल लाज़िम न थींदो। या कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त ज़ाल मुड़ुस पाण में गॾु वेंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह ज़ाल खे भाकुर पाइण खां बाद में या चुमी ॾियण खां बाद में मर्द जे नफ़्स मां जेके पाणी जा क़तरा आया बग़ैर शहवत जे, उन सूरत में गुस्ल लाज़िम नाहे थींदो। ऐं कंहिं कंहिं मर्दनि सां इहा हालत बि पेश ईंदी आहे त उहे पेशाब ते वेठा आहिनि, पेशाब जे दौरान जेकॾहिं मनी जा क़तरा आया त उन सूरत में बि गुस्ल लाज़िम नाहे थींदो। छाजे करे इहा मज़ी ऐं वधी आहे, इहा बग़ैर शहवत खां ईंदी आहे ऐं इन में गुस्ल जो कंहिं क़िस्म जो कोई बि हुकुम नाहे। इन में जनाबत वांगुरु गुस्ल न कबो, सिर्फ़ु जेको आहे हर नमाज़ लाइ वुज़ू चेंज कबो। अगरि कोई शख़्स ख़्वाब में पंहिंजो इंज़ाल थींदो ॾिसे ऐं उनखे लज़्ज़त बि महसूसु थिए ऐं बेदार थियण खां पोइ पंहिंजे कपिड़नि ते को बि मनी जो असरु न ॾिसे, छा उन सूरत में गुस्ल लाज़िम थींदो या न? अच्छा, इन सूरत में गुस्ल लाज़िम न थींदो। जेकॾहिं कंहिं बि नौजवान राति जो ख़्वाब ॾिठो आहे, उन में उनखे इंज़ाल थियो आहे ख़्वाब में ऐं उनखे शहवत बि महसूसु थी आहे, पर सुबुह सां जीअं जो बेदार थियो आहे त कपिड़नि खे उन चेक कयो त कपिड़नि में कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती जा असरात न आहिनि ऐं न ई का टुपका लॻल आहिनि, त कंहिं क़िस्म जो कोई बि इन सूरत में गुस्ल लाज़िम न थियो आहे। बसि इहो महज़ ख़्वाब हुयो ऐं ख़्वाब ताईं महदूद हुयो। पर जेकॾहिं कपिड़नि ते कंहिं बि क़िस्म जा थोरा घणा असरात नज़र अचनि था त उन सूरत में गुस्ल लाज़िम थी वेंदो। हाणे गुस्ल करे ऐं पोइ नमाज़ पढ़े। अगरि कंहिं औरत ते जनाबत जो गुस्ल लाज़िम थियो हुजे ऐं बाद में उनखे हेज़ बि अची वञे, त हाणे इहा गुस्ल करे या हेज़ मुकमल थियण खां बाद में गुस्ल करे? इनखे इख्तियार आहे। छाजे करे त हेज़ अचण खां बाद में इहा औरत साॻी भली थी वई, यानी जिस्मनी एतबार सां। हाणे इहा औरत जेकॾहिं गुस्ल करे थी, हाणे गुस्ल करे थी त बि ठीकु आहे। छाजे करे त गुस्ल करण खां बाद में बि इहा औरत पाक न आहे, हेज़ हले पियो। पर जेकॾहिं इहा औरत हेज़ कंप्लीट थियण खां बाद में गुस्ल थी करे त बि जेको आहे ठीकु आहे। बाक़ी गुस्ल जेको आहे ॿ करणा न पवंदा। हाणे इहा औरत ईअं न चवे त हिकिड़ो मां गुस्ल
जेको मां सां मुड़ुसु सोबत कई उहो थी कयां ऐं ॿियो हेज़ वारो थी कयां। न न, गुसुल हिकु ई करिणो पवंदो। कंहिं बि औरत खे जेकॾहिं मुड़ुस जी सोबत खां बाद में उनखे हेज़ अची वियो त इहा हेज़ कंप्लीट थियण खां बाद में, हेज़ मुकमल थियण खां बाद में सिर्फ़ु हिकिड़ो ई गुसुल कंदी ऐं हे पाक थी वेंदी। छा साईं ग़ैर शादीशुदा औरत पंहिंजा ज़ेरे नाफ़ कटे या न? अच्छा, काफ़ी मुआशरे में इहा मूंखां बार बार सुवाल पुछा कयो आहे त कुझु मुआशरे जे अंदरि ईअं आहे त औरत शादीशुदा न आहे, ग़ैर शादीशुदा आहे पर आहे बालिग़, त छा उहा ज़ेरे नाफ़ वठे या न वठे? शादीशुदा ऐं ग़ैर शादीशुदा ॿिन्हिनि लाइ साॻियो ई हुकुम आहे, इहा औरत ज़ेरे नाफ़ वठंदी। ज़ेरे नाफ़ नज़ाफ़त आहे ऐं पाकाई हर हिकु मुस्लमान खे ज़रूरु इख़्तियार करणी पवंदी, पोइ इहा औरत शादीशुदा हुजे या ग़ैर शादीशुदा हुजे। इन में कंहिं क़िस्म जो कोई बि ऐब न आहे। काफ़ी इलाइक़नि में इहो ऐब सम्झो वेंदो आहे त इहा औरत ग़ैर शादीशुदा आहे, इन जे करे इहा ज़ेरे नाफ़ न कटे, त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ऐब न आहे, बिल्कुलु उहा ज़ेरे नाफ़ वठी सघे थी। इहा पाकाई आहे ऐं मुस्लमान हमेशह पाकाई खे फोकस कंदो आहे ऐं शरीयत बि इन जी कंहिं क़िस्म जो कोई बि ममानत न आहे ॾिनी। हिकिड़ो हूंदो आहे त शरीयत में मन थियलु हुजे, शरीयत में कंहिं क़िस्म जो कोई बि मन माने न आहे, कंहिं क़िस्म में कोई बि ममानत न आहे त ग़ैर शादीशुदा औरत जेको ज़ेरे नाफ़ न वठे, बल्कि इहो हुकुम ॾिनो वियो आहे त ज़ेरे नाफ़ मर्द ऐं औरत खे लाज़िम वठणु खपनि ऐं 40 ॾींहंनि ताईं जेकॾहिं कोई बि नथो वठे त उहो जेको आहे गुनाहगार थींदो। वुज़ू करण खां बाद में अगरि कंहिंजी ओगड़ ते नज़र पइजी वई या पंहिंजी ओगड़ खुली पई, छा उन सूरत में वुज़ू फासिद थींदो या न? न थींदो बिल्कुलु। वुज़ू करण खां बाद में अगरि कंहिं बि औरत या मर्द जी ओगड़ ते अचानक नज़र पइजी वई, उन सूरत में वुज़ू जेको आहे फासिद न आहे थींदो। पर जेकॾहिं वुज़ू करण खां बाद में पंहिंजी ओगड़ खुली पई, इन एतबार सां कॾहिं कॾहिं बंदो वुज़ू करे पोइ कपिड़ा चेंज कंदो आहे, त उन में जेकॾहिं ओगड़ खुली पई त कंहिं क़िस्म जो कोई बि वुज़ू जे मथां असरु न ईंदो, वुज़ू साबित ई रहंदो। हा, नमाज़ में ओगड़ खुलण सां नमाज़ फासिद थींदी, बाक़ी वुज़ू जी हालति में ओगड़ खुलण सां वुज़ू जेको आहे कॾहिं बि फासिद न थींदो। साईं, नमाज़ लाइ वुज़ू कयो ऐं उहो वुज़ू नमाज़ लाइ वुज़ू कयो ऐं उहो वुज़ू नमाज़ लाइ वुज़ू कयो ऐं वुज़ू जे टुटण में शक आहे, उन सूरत में साईं मां नमाज़ लाइ वुज़ू कयो, इन खां बाद में वुज़ू जे टुटण में शक आहे, छा वुज़ू करिणो पवंदो या न? जेकॾहिं नमाज़ लाइ तव्हां वुज़ू कयो, इन खां बाद में वुज़ू यादि नथो बीहे त मूंखे वुज़ू आहे या न आहे, त वुज़ू जेको आहे बंदो चेंज करे छॾे। शक पइजी वियो त उनखे पक में जेको आहे बंदो तब्दील करे छॾे। पर जेकॾहिं इहो वेसर वारो मर्ज़ तव्हांखे हमेशह आहे, तव्हां वुज़ू कयो आहे पर वुज़ू जो टुटणु तव्हांखे यादि न आहे, त कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे, बंदो नमाज़ पढ़ी सघे थो। जेकॾहिं इहो रोज़ानो इहा रुटीन बीहे थी ऐं रोज़ानो अहिड़ा ख़्यालात बीहनि था, उन सूरत में नमाज़ पढ़ी वेंदी। वुज़ू करण खां पोइ अगरि कोई नेह कटे, छा उन सां वुज़ू बाक़ी रहंदो या न? वुज़ू करण खां बाद में जेकॾहिं कोई नेह कटे थो, उन सां वुज़ू बाक़ी रहंदो। वुज़ू जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि असरु न ईंदो, वुज़ू साबित ई रहंदो बिल्कुलु। वुज़ू करण खां पोइ अगरि उल्टी अची वञे त पोइ छा वुज़ू साबित रहंदो या न? वुज़ू करण खां बाद में जेकॾहिं उल्टी अची वञे त उन सां वुज़ू फासिद थी वेंदो। उल्टी चइबो छा की आहे? मुंहुं भरे करे, यानी एतिरी तव्हांखे उल्टी आहे जेको तव्हांजो वात उनखे बर्दाश्त नथो करे सघे ऐं वात खां उहा ॿाहिरि निकिरे थी, इनखे उल्टी चइबो आहे। इन सूरत में वुज़ू फासिद थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं नॉर्मल हिकिड़ी ओघराई आई आहे त उन सां वुज़ू फासिद न थींदो बिल्कुलु, वुज़ू तव्हांजो बाक़ी रहंदो। बावुज़ू शख़्स खे अगरि मच्छर कटे ऐं उन करे उहो मच्छर खे मारे बि छॾे, उन जो खून निकिरे, छा उन सूरत में वुज़ू फासिद थींदो या न? कंहिं बंदे खे मच्छर जेको आहे चक पातो, हालांकि उहो शख़्स वुज़ू वारो हुयो ऐं इन खां बाद में उन मच्छर खे उन बंदे हथ हणी करे मारियो, उन मां हाणे जेको खून निकितो आहे, छा इन सां वुज़ू फासिद थींदो या न? इन सां वुज़ू फासिद न थींदो। छाजे करे मच्छर एतिरो रतु हासिलु न आहे कंदो जंहिंसां उहो रतु अॻिते वेही करे हले, त इन सूरत में वुज़ू फासिद न थींदो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बंदो नमाज़ पढ़ंदो आहे ऐं नमाज़ जे दौरान मच्छर इन खे चक पाईंदो आहे, इन खां बाद में मच्छर जे मथां ज़ोर अची वेंदो या हथु लॻी वेंदो, त इन खां बाद में उहे
रत जेको आहे कपिड़नि ते लॻंदी या जिस्म ते लॻंदी, इन मां न जेको आहे नमाज़ फासिद थींदी, न वुज़ू फासिद थींदो, ऐं न ई जेको आहे कपिड़ा पलीत थींदा। छाजे करे कपिड़नि पलीत जे लाइ इहो शर्त आहे त अंदाज़े धर्म जेतिरी पलीती छायल हुजे। ऐं वुज़ू ऐं मच्छर जेको चक हणंदो आहे उनजी रत सिर्फ़ु नॉर्मली हूंदी आहे। त मच्छर जे चक जे करे वुज़ू जेको आहे फासिद बिल्कुलु बि न आहे थींदो। नमाज़ी हालत में अगरि पेशाब या पायखाने जी शिदत अची वञे, उन सूरत में छा करणु खपे? नमाज़ी हालत में जेकॾहिं पेशाब बिल्कुलु शिदत सां आयो आहे या अहिड़ी तरह पायखानो शिदत सां आयो आहे, त उन सूरत में बंदो नमाज़ खे टोड़े करे ऐं अहिड़ी तरह उन ज़रूरत खे पूरो करे। काफ़ी माण्हुनि जे अंदरि इहा बि आदत हूंदी आहे त पेशाब खे ज़ोर ॾेई करे बीठा हूंदा आहिनि त हे फ़र्ज़ु मुकमल करे ऐं नमाज़ मुकमल करे पोइ वञी करे मां पेशाब कंदुमि, त इहो अमल तमामु उलमा मकरू बयानु कयो आहे। त कंहिं बि बंदे खे अगरि पेशाब जी शिदत लॻल आहे या अहिड़ी तरह पैखाने जी शिदत लॻल आहे, उन सूरत में उहो बंदो वञी करे पेशाब खां फ़ारिग़ थी ऐं इत्मीनान सां बाद में फ़र्ज़ नमाज़ खे अदा करे। नमाज़ी हालत में अगरि वालदेन मुसीबत जी हालत में सॾु कनि, उन सूरत में नमाज़ खे टोड़णु कीअं आहे? बिल्कुलु नमाज़ खे उन टाइम टोड़णु जाइज़ आहे। तव्हां नमाज़ ते बीठा आहियो ऐं तव्हांखे वालदेन कंहिं मुसीबत जे करे सॾु कयो, उन आवाज़ में मालूम थिए थो त वालदेन कंहिं न कंहिं मुसीबत में आहिनि। उन सूरत में छा करिणो आहे? नमाज़ खे टोड़णो आहे ऐं उन वालदेन जे तरफ़ वञिणो आहे ऐं जेकी उन्हनि खे मुसीबत पहुती आहे उन्हनि खे उन मुसीबत खां कढिणो आहे। नमाज़ तव्हां बाद में अदा कंदव, पर कोई सूफ़ी थी करे नमाज़ में बीठो हुजे त इन बंदे जो नमाज़ में ध्यानु ई न ईंदो, सॼो ध्यानु ॿाहिरि हूंदुसि। त नमाज़ अहिड़ी हालत में पढ़ी वञे ताकी बंदे जो ध्यानु मुकमल नमाज़ में हुजणु खपे। नमाज़ी हालत में अगरि कंहिं नुक़सानु ॾींदड़ शइ खे ॾिसणु, मसलन तौरु नांग या विछू खे, उन सूरत में नमाज़ खे टोड़णु कीअं आहे? बिल्कुलु जाइज़ आहे। नमाज़ में तव्हां बीठा आहियो, तव्हां नमाज़ जमायत में बीठा आहियो या अकेला नमाज़ में बीठा आहियो, तव्हां का नुक़सान वारी शइ खे ॾिठो आहे, मसलन तौरु नांग खे, विछू खे या इन जे मुतबादिल जेकी बि शइ अचे जेकी इंसान जे लाइ मुज़िर आहे, नुक़सानु पहुचाईंदड़ आहे, नमाज़ खां ध्यानु हटाईंदड़ आहे, उन सूरत में तव्हांखे नमाज़ टोड़णी पवंदी। बिल्कुलु जाइज़ आहे, गुनाह बि न ईंदो। नमाज़ी हालत में रेल या कोच जे वञण जो अंदेशो थिए, उन सूरत में छा हुकुम आहे? छा नमाज़ खे टोड़े सघूं था या न? हालांकि घरवारी ऐं औलाद बि मौजूदु हुजे। जेकॾहिं तव्हां सफ़रु कयो आहे, रेल में तव्हां सफ़रु कयो या कोच में तव्हां सफ़रु कयो आहे ऐं तव्हां किथे स्टॉप ते नमाज़ था पढ़ो ऐं तव्हांखे अंदेशो थियणु लॻल हाणे ट्रेन निकिरे थी, कोच निकिरे थी, त इन सूरत में बंदो नमाज़ खे छॾे ॾिए। छाजे करे? नमाज़ खे जेकॾहिं न छॾींदो त घरवारी या औलाद आहे ऐं हे अॻिते वञी करे इंतिहाई परेशान थींदा, त इन टाइम नमाज़ टोड़णु बिल्कुलु जाइज़ आहे, गुनाह बि न ईंदो। अॻिते वञी करे इहो बंदो पंहिंजी नमाज़ खे मुकमल करे। सभ खां पहिरियां त उहा मालूमात कई वञे त ट्रेन हिते बीठी आहे त केतिरो टाइम बीठी आहे। जेकॾहिं ट्रेन 5 मिंट 10 मिंट बीठी आहे त इहो बंदो उते बीह करे नमाज़ पंहिंजी अदा करे सघे थो। पर जेकॾहिं इहा ख़बर नथी पवे त बंदो नमाज़ शुरू करे, इन खां बाद में जेकॾहिं गाॾी वञण वारी आहे, ट्रेन वञण वारी आहे ऐं उन में घरवारी औलाद बि मौजूदु आहे, अॻिते वञी करे उहे परेशान थींदा या मुंहिंजी पंहिंजी टिकट जेको कैंसिल थी वेंदी या मूंखे ज़्यादा पैसा भरिणा पवंदा, उन सूरत में बंदो नमाज़ खे टोड़े सघे थो। अॻिते वञी करे उहो नमाज़ पढ़ंदो, पोइ चाहे नमाज़ कज़ा थी वई त अॻिते कज़ा ई कंदो उन नमाज़ जी। कमीस जे अॻियां साईं, अॼुकल्ह काफ़ी नौजवान कमीस जे आॾो बाज़ ठाराईंदा आहिनि। अॼुकल्ह काफ़ी नौजवान कमीस जे अॻियां बाज़ जो निशान ठाराईंदा आहिनि। छा उन सां नमाज़ थी वेंदी या न थी वेंदी? अच्छा, उहो जेको बाज़ आहे त उहो हिकिड़ो हिकिड़े क़िस्म जो निशान आहे। अच्छा, उहो जेको बाज़ आहे त उहो हिकिड़े क़िस्म जो सिर्फ़ु निशान आहे। उन में कंहिं क़िस्म जो कोई उनजो अखियूं न आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई बि उनजी चूंब न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि उनजी शिकिल न आहे ठहियलु, सिर्फ़ु हिकिड़ो नक्शो आहे। त उन सां नमाज़ जेको आहे बिल्कुलु थी वेंदी। बाक़ी अहिड़ियुनि शयुनि खां परहेज़ करणु इंतिहाई बहितरु आहे। पर कंहिं बि परिंदे जी शिकिल वाज़े तौर ते मालूम थिए थी, उनखे अखियूं बि आहिनि, उनजो चूंब बि ज़ाहिर थिए थो ऐं वग़ैरह वग़ैरह, त उन सूरत में तव्हांजी नमाज़ न थींदी। बाक़ी हे जेको बाज़ हिकिड़ो छापियो वञे थो खमीस जे आॾो, त
त इन सूरत में नमाज़ त थी थी वञे, बाक़ी इन्हनि शयुनि खां परहेज़ करणु इंतिहाई बहितर आहे। मैयत खे गुसुल ॾियण जो को तरीक़ो बयानु कयो, इंतिहाई आसान आहे। मैयत खे गुसुल ॾियणु इंतिहाई आसान आहे। मैयत खे गुसुल जेकॾहिं मर्द आहे उनखे इन एतबार सां गुसुल ॾिनो वेंदो त उनजा ॿई जेके पेर आहिनि उहे काबतला जे तरफ़ कया वेंदा, इन बेस ते ताकी हिन जो मुंहुं काबतला जी तरफ़ वञे। इन में कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। काफ़ी माण्हू चवंदा साईं अकुल खां ख़िलाफ़ु थी वञे, इहो असां पेर काबतला जे तरफ़ इन करे कयूं था ताकी हिन जो जेको रुख आहे, हिन जे चेहरे जो रुख आहे उहो काबे जी तरफ़ वञे। बाक़ी मैयत खे गुसुल ॾियणु इंतिहाई आसान आहे। जीअं बंदो पाण खे जनाबत खां पाक कंदो आहे ऐं पाण खे गुसुल ॾींदो आहे, सेम मैयत खे बि ईअं गुसुल ॾिनो वेंदो। मैयत खे सभ खां पहिरियां उनजा 2 हथ धोता वेंदा, कपह सां उन जे ॾंदनि खे साफ़ु कयो वेंदो, उन जे नक खे साफ़ु कयो वेंदो, कपह सां उन जे कननि खे साफ़ु कयो वेंदो, उन जे चेहरे खे पाणी ॾिनो वेंदो, उन्हनि जे ॿिन्हिनि मैयत जे ॿिन्हिनि ॿाहुनि खे धोइणो पवंदो ऐं मैयत जे 2 पेरनि खे धोइणो पवंदो ऐं मथे ते मसह करायो वेंदो। हे हिकिड़ो वुज़ू आहे कंप्लीट। इन खां बाद में सॼे जिस्म ते पाणी हलाइणो आहे। सॼे तरफ़ सभ खां पहिरियां पाणी हलाइणो आहे ऐं बाद में खॿे तरफ़ सॼे जिस्म ते एतिरो पाणी हलाइणो आहे जीअं सॼो जिस्म जो तर थी वञे। इन खां बाद में उन जे मथां कफ़न खे जेको अचाइणो आहे, इंतिहाई आसान आहे। ऐं सेम ॿारु जेको आहे त जेको नंढो ॿारु पैदा थियो आहे उनखे उन जे अंदरि बि जेको कुझु रीज़न आहिनि। अच्छा, 2 नंबर ते औरत खे गुसुल ॾियण जो तरीक़ो उहो बि सेम ईअं ई आहे जीअं औरत पंहिंजी पाण खे जनाबत खां पाक कंदी आहे। औरत जीअं जो पाण खे जनाबत खां पाक करे थी, सेम मैयत वारी औरत खे बि गुसुल ईअं ई ॾिनो वेंदो। त उन औरत जा पेर जेको आहे 2 काबतला जी तरफ़ कया वेंदा ऐं उनखे कपह सां उन जे ॾंदनि खे यानी मुंहं खे साफ़ु कयो वेंदो। कपह सां नॉर्मल कपह खे आलो करे ऐं उन जे मुंहं खे साफ़ु कयो वेंदो, उन जे नक खे साफ़ु कयो वेंदो ऐं अहिड़ी तरह उन जे मुंहं ते पाणी हारियो वेंदो जीअं वुज़ू कराइबो आहे। साफ़ तौर ते ईअं वुज़ू कराइबो। जॾहिं वुज़ू कंप्लीट थी वियो, इन खां बाद में इन औरत जे तमामु जिस्म ते पूरे जिस्म ते पाणी हलाइबो ऐं जीअं जो सॼो जिस्म पाणी खां तर थी वियो, हाणे इन औरत मैयत वारी जो गुसुल जेको आहे मुकमल थी वियो आहे। त काफ़ी औरतूं परेशान थी वेंदियूं आहिनि। त हाणे असां हिन खे मैयत औरत खे गुसुल ॾियण जी कीअं कोशिशि कयूं, इंतिहाई आसान आहे।